ॿुधाए स्क्रीन ॿाहिरि अची तनवीर ऐं जुनैद ॿई जुड़ा भाइर हुया एज़ अ फेस ॿई सेम हूंदा हुया पर पर्सनैलिटी असां साइकिल जो नेचर जेका आहे हुनजी थोरी चेंज हूंदी तनवीर जेको बि कमु कंदो हुयो त बिना सोच सम्झे कमु कंदो ऐं तनवीर जेको जुनैद जेको ब्रदर जेको हुयो उहो को बि कमु कंदो हुयो त माना सोच सम्झी कमु कंदो हुयो पोइ हिन जे हिकिड़ो प्लान ठाहियो हुनजे विच में हिकिड़ो कॉम्पिटिशन रखी हिन वटि कुझु पैसा हुया हिन पैसा में साइकिल वरिती हिन ॿिन्ही पुटनि जो हिकिड़ो कॉम्पिटिशन रखियो हिन जो जेको बि कॉम्पिटिशन खटींदो उनखे इनाम में गिफ्ट कंदुसि मां या साइकिल पोइ हिन ॿिन्ही पुटनि खे चयो तव्हांखे मॉर्निंग टाइम हिकिड़ो डिस्टेंस हिकिड़ो मुफ़ासिलो तय करिणो आहे हलिणो आहे तव्हांखे एतिरो टाइम डिस्टेंस तय करिणो आहे जो तव्हांखे शाम जो सिज लहण खां पहिरियों तव्हांखे वापसि घर पहुचणो आहे तनवीर बिना सोच सम्झे हिन सफ़र तय कयो स्पीड में हलंदो रहियो हिनखे या ख़बर न सोचियो ई न त सिज लहण खां पहिरियों मूंखे घर वापसि अचिणो आहे जुनैद छा कयो अधु ॾींहं ताईं हिन सफ़र तय कयो अधु ॾींहं खां पोइ वरी वापसि वरी घर अचण जी कई तनवीर जो हलंदो रहियो जंहिंमहिल शाम थी वई त हिन चयो त हाणे मां वापसि वञा घर जंहिंमहिल घर पहुतो त चई त हाणे केतिरो मुंहुं बंदि कयो आहे न सफ़र तय कयो एतिरो जुनैद सफ़र न कयो हूंदो इनाम मूंखे मिलंदो जंहिंमहिल घर पहुतो पंहिंजे पीउ खे चईंदो इनाम मूंखे मिले त पोइ हिन पीउ चयो वक़्त खां पहिरियों वारो पासो जुनैद घर पहुतो आहे छो जो तव्हांजो शर्ती हुयो इनाम उनखे मिलंदो जेको सिज लहण खां पहिरियों घर पहुचंदो पर तव्हां लेट कई आहे उन करे इनाम जो हक़दार जेको आहे जुनैद आहे हिन कहाणी में असांखे सबक़ इहो मिले थो जेकॾहिं असां को बि कमु कयूं इफ यू वांट टू डू एनी वर्क फर्स्ट ऑफ ऑल वी शुड थिंक दैट व्हाट डू वी हैव टू डू माना को बि असांखे कमु करणु घुरिजे त पहिरियों असांखे सोचणु घुरिजे त असांखे छा करिणो आहे थैंक यू